समाजी धुरिन ऐं वकील बिरादरी पारां वणकारी मुहिम जी भरपूर मोट ॾींदे मुख़्तलिफ़ इदारनि तोड़े शहर जे चौकनि ते बूटा लॻाया विया। इन हवाले सां ॾिसूं था अयाज़ तमायर जी हीअ रिपोर्ट। चल सामीअ जे वरसे वारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा। धरती टीवी पारां धरती सां मोहब्बत जे इज़हार तौर हफ़्तो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं टंडे आदम में बि समय बूटा पोखे धरती सां मोहब्बत जो इज़हार कयो वियो। उन सिलसिले में सांगड़ होम्योपैथिक मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि बूटा पोखे धरती सां मोहब्बत जो सबूत ॾिनो, जंहिं ते टंडे आदम जे मशहूर सियासी समाजी शख्सियत रईस अनवर अली खान बूटा पोखे धरती सां मोहब्बत जो इज़हार कयो। धरती टीवी सां ॻाल्हाईंदे कॉलेज जे प्रिंसिपल अली अकबर आराई ऐं समाजी अॻवान रईस अनवर खान चयो त हिन नफ़्सा नफ़्सी ऐं गदिलाइण वारे दौर में धरती टीवी पारां तमामु घणो सुठो अमल कयो वियो आहे। आबादी जीअं जीअं वधी रही आहे तीअं तीअं असांजी धरती तां वणनि जी खोट थींदी पई वञे ऐं साॻी रीति असांजे माहौल में गदिलाइण बि वधंदी पई वञे। धरती टीवी पारां अहिड़ो क़दम इंतिहाई वक़्ताइतो आहे। सब खां पहिरीं तमामु धरती टीवी जे सभिनी सत वारनि खे मुबारकबाद पेश कयूं था, जंहिं ही तमामु बहितरीन कमु खयो आहे वणकारी मुहिम जे सिलसिले में। ऐं इहा वणकारी जेका आहे सा तमामु घटि थींदी वञे पूरे सिंध में। ऐं वण जेको आहे सो इंसान जो जियापो आहे। वण पोखण सां गदिलाइण जेका आहे सा ख़तमु थिए थी। वण पोखण सां जेका आहे गर्माश जेका आहे सा उहा बि घटि थिए थी ऐं वणनि जे करे जेका आहे सा बरसात बि जेका आहे सा पवे थी। टीवी की तरफ से जो ये मुहिम शुरू की गई है शजरकारी की, तो ये बहुत अच्छा फैसला है। जीअं त ही प्रोग्राम प्लांटेशन जो धरती टीवी जे तरफ़ां तमामु बहितरीन मुहिम शुरू कई वई आहे ऐं प्लांटेशन सां आलूदगी में घटाई ईंदी। ही धरती टीवी जो माना वॾो कमु आहे सिंध में, त हुन हिकिड़ी शजरकारी मुहिम जेका शुरू कई आहे ये तमामु ज़रूरी आहे सिंध में, छो त अॼुकल्ह पॉल्यूशन वधीक वधी थी वई आहे।